गुम थी जंहिंमें रही वञनि सभु गुग अंधेरा नफ़रत जा। गुम थी जंहिंमें रही वञनि सभु गुग अंधेरा नफ़रत जा। प्यार जो अहिड़ो रोशन रोशन दीप जलाइण चाहियूं था। प्यार जा अहिड़ा रोशन रोशन दीप जलाइण चाहियूं था। ही जो कुझु बि असीं करियूं पिया कंहिं ते को अहसान न आ। धरती जो को कर्ज़ आहे जेको असीं चुकाइण चाहियूं पिया। स्टेज ते वेठल मोहतरम जामी चांडियो साहिब, साइण नूरुल्लाह शाह साहिबा, प्यारो इसाक समय जो ऐं मुंहिंजी पसंदि जो शाइर साईं आकाश अंसारी साहिबु, साईं एहसान दानिश, ओतिरा ई मान वारा साम्हूं वेठल भेनरूं, जीअं सिंधी ॿोली। डॉक्टर इसाक समय जे ॾाढो मुफ़सिल अंदाज़ सां ॻाल्हायो ऐं हिते जेका कुझु ॾींहं अॻु में मीटिंग थी हुई उनमें इहो असां आयासीं, इहो तय कयोसीं सिंधियत बि संगत हर साल, मूं गुज़िरियल काफ़ी सालनि जो जॾहिं रिकॉर्ड ॾिठो त उन में कॾहिं हिकिड़ो हफ़्तो ऐं कॾहिं वरी फेबरवरी जो समूरो महीनो अनाउंस कंदी रहंदी आहे। पर हिन दफ़े उनखे इन ॻाल्हि खे, इन मौक़ुफ़ खे वधीक सघ इन करे मिली आहे जो समूरा फोरम जेके आहिनि उहे गॾिजी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी मेज़बानी में हिते गॾु थियासीं। असां इहो तय कयो, इहो वचन कयो त बाबा हिन समूरे महीने खे पंहिंजी पूरी कुवत ऐं ताक़त सां सेलिब्रेट कंदासीं। असां डॉक्टर एहसान दानिश जी ॿुधायो त असां नोटिफाई करे चुका आहियूं ऐं पर्सनली बि सॼी सिंध में ज़ाहिर आहे हिकिड़ो तनज़ीमी जेको सिरिश्तो आहे उन तहत असां पंहिंजे राब्ता सेक्रेटरियुनि खे बि इहो बाउंड कयो आहे त अॼु असांजूं इलेक्शन जूं जेके सालियानियूं इलेक्शन हुयूं उहे ख़तमु थियनि पियूं। सुभाणे खां असां समूरी सिंध में इहो शेड्यूल जारी कंदासीं ऐं पंहिंजे समूरियुनि शाख़ुनि खे 232 शाख़ूं आहिनि उन्हनि सभिनी खे पाबंद कंदासीं त उहे पंहिंजे पंहिंजे शाख़ुनि मंझि रैलियूं, मुज़ाकरा, मुशाइरा ऐं महफ़िलूं उहे मुनक़द कनि। न सिर्फ़ु उहे मुनक़द कनि पर उहे सोशल मीडिया ते बि रखनि, उहे ग्रुप्स जेके असांजा ठहियल आहिनि उन्हनि में बि रखनि ऐं असांखे बि उहे रिपोर्ट कनि त ऐं लैंग्वेज अथॉरिटी ज़ाहिर आहे असां दोस्त सोशल मीडिया ते सभु हिक ॿिए सां कनेक्ट आहियूं। जेकॾहिं साईं वारनि जो को ग्रुप आहे ठहियल त उनमें असांखे ऐड कनि या कोई ग्रुप ठाहे वठिजे जंहिंमें उहे सॼी सिंध मां एक्टिविटीज़ जेके आहिनि उहे उते पहुचनि ऐं ख़बर पए त किथे किथे कहिड़नि कहिड़नि दोस्तनि कहिड़ी एक्टिविटी कई। त आउं सम्झां थो असां वटि ॿोली जेका आहे उनजो सही मुंहुं मुहांडो, सही शिकिल या उनजो हसीन चहिरो बहिराड़ी में मिले थो। ऐं साईं इसाक इलाही शयूं ॿुधाए वियो पर उनमें कुझु शयूं त मूं उन बि इहा ॻाल्हि कई त मुंहिंजो असांजो ज़रई समाज आहे, असां एग्रीकल्चर समाज जा माण्हू आहियूं त असां वटि जेको पेस्टिसाइड जूं दवाऊं पहुचनि थियूं उहे बि सिंधी में न आहिनि, उन्हनि में बि उर्दू में आहे। असांजे थोरी घणी जेकॾहिं असांजो माण्हू पढ़ियल आहे त उहो बि सिंधी में पढ़ियल आहे, बहिराड़ी जो माण्हू, तंहिं करे उहो जेकॾहिं सिंधी में हुजनि इहे शयूं बि इहा बि नोट थियणु खपे त इन ते बि असां करियूं। ऐं कमेटियूं जेके आहिनि सिंधियत बि संगत जे तरफ़ां नाला साईं इसाक खे ॾेई चुको आहियां, उहे कमेटियूं ठहंदियूं उनमें जेके बि असांजा दोस्त हूंदा उहे बाउंड हूंदा त उहे पंहिंजनि पंहिंजनि शहरनि में जेकॾहिं प्राइवेट स्कूल्स आहिनि त उते जेको ओचिती जेका उन्हनि जा दौरा आहिनि, अचानक सरप्राइज़ विज़िट जंहिंखे चऊं उहो कनि ऐं उते वञी उन्हनि खे कन्विंस कनि त अवां सिंधी ॿोली ज़रूरु पढ़ायो। पर असां वटि हिकिड़ी महरूमी आहे, असां हिकिड़ो कॉम्प्लेक्स आहे असां माण्हुनि में। आउं सम्झां थो ईअं असांजो माण्हू थोरो जीअं क्लासुनि जो तब्दील थिए थो त उहो उर्दू ॻाल्हाइण खे हिकिड़ो फैशन तसवुरु करे थो। अञा जेकॾहिं हू थो कुझु अॻिते थो पैसो ॾोकड़ हुन वटि अची वञे त हू वरी अंग्रेज़ी खे प्रिफरेंस ॾिए थो त बाबा हिते इहो जेकॾहिं ॻाल्हाईंदुसि वधीक मोतबर थींदुसि, पर ईअं आहे कोन। माण्हू ख़्वाबु पंहिंजी ॿोली में ॾिसे थो, शाइरी पंहिंजी ॿोली में करे थो। आउं सम्झां थो त जेका माउ ॿोली आहे उन जहिड़ी लज़त दुनिया जी कंहिं ॿोली में कोन्हे को। उनमें जेकॾहिं माण्हू ख़ुशि हूंदो त को उनखे सेलिब्रेट कंदो, का सिट झूंगारींदो
ख़ुशी जो इज़हार वधीक पावरफुल नमूने सां पंहिंजी माउ ॿोली में करे सघे थो। गुस्से जो इज़हार बि जेकॾहिं हू पंहिंजी माउ ॿोली में गार ॾींदो त शायदि हू वधीक रिलैक्स थींदो। इहो हिकिड़ो नेचुरल आहे। तंहिं करे ॿोलियुनि सां माण्हुनि जी ईअं उनसियत हूंदी आहे ऐं पंहिंजा जेके जज़्बात आहिनि, इमोशन्स आहिनि, उनखे कन्वे करण जो भरपूर ऐं वाहिद तरीक़ो माउ ॿोली आहे। असांजा जेके फ़नकार दोस्त आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त शहरनि में जेके पढ़ियल लिखियल दोस्त आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदुसि त असांजो जेको पढ़ियल लिखियल दोस्त आहे खेसि खे चइजो, खेसि खे चइजो, संदुसि खे चइजो, अब खेसि चइजो, संदुसि खे चइजो आहे ई न, संदुसि वटि आहे, वटसि आहे। तंहिं करे इहो ॿोली जो दोस्त इस्तेमालु बि थियणु खपे। असांजे जेके आर्टिस्ट दोस्त आहिनि, जेके ॻाइनि वॼाइनि था, उन्हनि खे बि जेकॾहिं आउं सम्झां थो त शाइरी में शाइरी जो ख़ासि ख़्यालु रखणु खपे, छो को लफ़्ज़ जेको आहे उहो हिकिड़ो त उनजी अदायगी सुठी हुजे, ॿियो उनखे तव्हां अदा ईअं करियो जो उनजी फीलिंग जेका आहे उहा उभरी अचे। तंहिं करे इहा वधीक मूं मेहदी हसन जो हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो जंहिंमें हुन आकाश साईं हिकिड़ी जाइ ते ॿुधायो त हीअ जेका लाइन आहे हिन में हीअ लफ़्ज़ जेको आहे उहो जेकॾहिं आउं उनखे ताल खे बरक़रार रखी ॻायां थो, लय खे, त उहो लफ़्ज़ टुटे थो, उनजी अदायगी सही नथी थिए। जेकॾहिं उनजी अदायगी सही थो करियां त उहो ताल बरक़रार नथो रहे। पोइ चई मूं सोचियो इन ते, आख़िर में मूं इहो फ़ैसिलो कयो त उनजो लहजो कोन मारिबो, लफ़्ज़ जी हुरमत कोन ख़राबु कबी, लय ख़राबु थिए थी वञे। तंहिं करे इहो एतिरो हू केयरफुल हुयो ऐं असां सभिनी खे, असांजे आर्टिस्टनि खे पंहिंजी ॿोली ॾांहुं ईअं ई जवाबदार थी, ज़िम्मेवार थी कमु करणु खपे। हिन प्रोग्राम जूं दोस्तनि खे मुबारकूं, साईं असाक वारनि खे, सिंधियत बि संगत पंहिंजी समूरी क़ुवत सां हीउ समूरो महीनो सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जागरता मुहिम जो हिसो रहंदी।